राधण शहर मुकम्मल डोहाली के हवाले शहरवासी दुकानन रोडन रस्तन ऐं घरनि में गैर महफ़ूज़ पुलिस अवाम जे तहफ़ुज़ बदिरां मंशात फ़रोशनि जुआ जे टकरेन जा उगाड़ी में मसरूफ़। गुज़िरियल राति राधण शहर में धाड़े ऐं चोरियुनि जूं 7 वारदातूं थियूं, जंहिंमें वापटा लाइनमैन मुमताज़ जे घर मां CD मोटरसाइकिल मोबाइल ऐं साजिद अराई जे घर मां मोबाइलूं चोरी करे विया। मुतासिरनि मुमताज़ आमिर ऐं साजिद अराई जे अॻवानी में रोड ब्लॉक करे धरणो हणी पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी करे एहतजाज कयो। टाउन चेयरमैन सरदार ग़ुलाम दस्तगीर गुरड़ PP यूथ अॻवाना मीर मुर्तज़ा गुरड़ धरणे वारे हंधि पहुची मुतासिरनि सां यकजहती तौरु धरणे में वेही ॻाल्हियूं कयूं। ख़ातिरीअ बाद धरणो ख़त्म कयो वियो। ॿिए पासे जामे मस्जिद जानवरी मोहल्ले में हाजी बख़्त जानवरी जे घर में नामालूम चोरनि घर में घिड़ी बख़्त जानवरी जे घर वारनि खे यग़माल करे मुबैना 15 लाख खां सोना ज़ेवर ऐं रोक रक़म खणी विया। मुतासिर बख़्त जानवरी जी घरवारी मीडिया अॾो रोईंदे चयो त मुड़ुसु सऊदी अरब में मज़दूरी करे पंहिंजे ॿारनि जे मुस्तक़बिल न्याणी जे ॾाज लाइ पैसा गॾु कया हुआ। असां IG सिंध खे अपील था कयूं त असांजी चोरी थियल वापसि सोना ज़ेवर रोक रक़म वापसि कराए इंसाफ़ फ़राहम कयो वञे, ॿी सूरत में असां एहतजाज कंदासीं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।